अॼोकी जेका रेसिपी आहे इलाही ज़बरदस्त आहे। अॼु असां ठाहियूं था चिकन पॉकेट्स ऐं इहे पॉकेट्स ठहंदियूं असांजे इन ब्रेड सां गॾु। 2 अदद मां खयूं आहिनि ब्रेड जूं स्लाइसिस। इन खे तव्हां कंहिं बि असांजे घर में वेलणा त हूंदा ई आहिनि न, उन सां तव्हांखे इन खे वेलणो आहे त जीअं इहे प्रेस थी वञनि बसि। अच्छा जी, प्रेस थी वेंदियूं। इन खां बाद में हिन में प्रेस करण खां बाद में कोई बि गिलास या कोई बि कटर उहो तव्हां खणंदा ऐं इन में हिकिड़ो सेंटर जेको आहे उहो असांखे अलॻि करिणो आहे। हिकिड़ी मां नाइफ बि खणां थी। अच्छा, बसि इन खे वेलणे सां थोरो वेले इन खे बसि प्रेस करिणो आहे। उन खां बाद में कोई बि कटर, मॻो या गिलास जेको बि तव्हांखे अवेलेबिलिटी जंहिं शइ जी आहे उहा तव्हां खणो। थोरो इन खे अञा मां प्रेस कयां। अच्छा जी, हाणे अची वियो गिलास। अच्छा, साइड्स जेके बचनि थियूं उहे तव्हांखे उछलाइणियूं न आहिनि। तव्हां ब्रेड क्रम्स इन में ठाहे सघो था ऐं इन्हनि खे ड्राई कयो। ब्रेड क्रम्स ठाहियो, बॉटल में बंदि करे रखो। बिल्कुलु बि तव्हां इन खे ज़ाया न कयो। ईअं न आहे त इहे असांजो ज़ाया थींदो। अच्छा जी, इहे साइड्स हटायूं था ऐं इहे अची वियो असां वटि। अच्छा, इन खे कॉर्नफ्लोर में डिप कंदासीं, ब्रेड क्रम्स में डिप कंदासीं ऐं इन खे कंदासीं फ्राई। पोइ उन खां बाद में हिन जी हिकिड़ी जेका आहे सो पॉकेट ठहंदी ऐं उन में असां चिकन ऐड कंदासीं। त हाणे हिकिड़ो वॾो प्यालो, ॿ त मां ठाहियूं आहिनि, हिकिड़ो वॾो प्यालो था असां हिते खणूं ऐं इन में ऐड कंदासीं कॉर्नफ्लोर ऐं हिन जो हिकिड़ो मिक्सचर ठाहींदासीं। चलो जी, थोरो इन में ऐड था कयूं पाणी। हिकिड़ो कॉर्नफ्लोर जो मिक्सचर थो ठहे जंहिंमें ब्रेड जे स्लाइसिस खे डिप कंदासीं। डिप करण खां बाद में पोइ उन खे ब्रेड क्रम्स में रोल कंदासीं ऐं उन खां बाद में थी वेंदियूं फ्राई। चलो, हाणे रखूं था हिन तरफ़। थोरो कॉर्नफ्लोर अञा ऐड कयूं। ब्रेड्स जूं असां तयार था कयूं पॉकेट्स। तलो कुकिंग ऑयल में इहे थींदियूं फ्राई। अच्छा, हे जेके ब्रेड्स जूं पॉकेट्स आहिनि इहे हिन में डिप कंदासीं ऐं डिप करण खां बाद में ब्रेड क्रम्स। अच्छा, हाणे थोरो तव्हां पंहिंजो ड्राई हथ यूज़ कयो ऐं इन खे सुठे तरीक़े सां जेके ब्रेड क्रम्स आहिनि उहे लॻाईंदासीं। चिकन में थोड़ियूं भाॼियूं, थोरो मेयोनीज़ ऐड करे उन सां असां हिन जी हिकिड़ी फिलिंग जेका आहे सा तयारु कंदासीं ऐं लाइट हूंदा आहिनि, इलाही ज़बरदस्त लॻंदा आहिनि। अच्छा, अवल थोरा हथनि सां प्रेस करे वरी जेतिरा बि नथा चिपकनि उन्हनि खे तव्हां हटाए छॾियो बसि। फ्राई थियण ॾियो। ब्रेड्स जा तयार पिया कयूं पॉकेट्स। अच्छा, बिल्कुलु ईअं ई कुझु ॿिया बि रेडी था करे वठूं।
ऐं अगेन मां चवां थी त जेके साइड्स आहिनि उन्हनि खे ब्रेड क्रम्स जे लाइ यूज़ कयो, उन्हनि खे ज़ाया बिल्कुलु बि न कजो। अच्छा, तव्हां इहे जेके पॉकेट्स असां जूं ठहनि थियूं, असां हिन में चिकन खे फिल था कयूं, खोड़ सारा वेरिएशन्स आहिनि जेके तव्हां हिन सां करे सघो था। इनफैक्ट मिठियूं बि रेसिपीज़ इन सां ठही सघनि थियूं। तव्हां मिठियूं पॉकेट्स ठाहियो, कुझु खजूर या नट्स जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां हिन में ऐड करे हिनखे सर्व करे सघो था। अच्छा जी, थोरा अञा हिनखे गोल्डन था कयूं ऐं जेसीं ताईं हे तयारु थिए थो त कुझु ॿिया बि ठाहे था वठूं।